सिंध धरती मुनफरद रवायतुनि जी अमीन धरती रही आहे। उन्हनि रवायतुनि में हिक रवायत सिंध जूं ओताकूं ऐं उन्हनि में थींदड़ कचहरियूं बि आहिनि। पर अॼु सिंध जे ॻोठनि जियां सिंध जूं ओताकूं वीरान ऐं बर्बाद थी उजड़ी वयूं आहिनि। सिंध जंहिंजी ओताकुनि खे दर्सगाहुनि जी अहमियत हासिल हुई, उहे ओताकूं हिक ई वक़्तु ख़ुशी, गम ऐं सियासी तहरीकुनि जे उभार जी अलामत सम्झियूं वेंदियूं हुयूं। उते अॼु वीरानी छायल आहे। सिंध जंहिंजी सुञाणप महिमान नवाज़ी रही आहे, उते जा झूना अॼु ओताकुनि खे यादि करे लुड़क लाड़े विझनि था। ओताकूं न सिर्फ़ महिमान नवाज़ीअ जी अलामत हुयूं, पर उते ॾोर बेत गुजारतूं पिणु कचहरीअ खे चार चंड लॻाए छॾींदियूं हुयूं। नंढा तोड़े वॾा वॾे चाह सां कचहरियुनि में हिसो वठंदा हुआ, जिते वॾड़नि जे असर हेठि नए नस्ल जी तरबियत थींदी हुई। पर अॼु सिंध ओताक जहिड़ी दर्सगाहनि खां महरूम थी वई आहे। ओताकूं कचहरियुनि सां गॾु राॼूणी मसइलनि जे हल लाइ हिक मौज़ून जॻह हुई, जिते पाड़े जा चङा रुठल धुरियुनि सां ॻाल्हाए उन्हनि खे खीर खंड कंदा हुआ। पर उहे रवायतूं मरी रहियूं आहिनि, जंहिंजे करे नंढियूं ॻाल्हियूं वॾनि खूनी तकरारनि ते पहुची वञनि थियूं। ओताकूं हिक शादीअ जी रस्मुनि लाइ इस्तेमाल थींदियूं हुयूं, त साॻीअ जाइ ते गम जे वक़्तु बि ओसे पासे जा चङा मठा अची उते गॾु थींदा हुआ। पर सिंध जे उन्हनि अज़ीम रवायतुनि खे को नांग सरापी वियो आहे। सॼे पाकिस्तान में सिंध सियासी हवाले सां मुतहरिक खितो तसवर कयो वेंदो आहे, ऐं सिंध जी सियासी हलचल में ओताकुनि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। पीर साईं पागारे जी हुर तहरीक हुजे या हैदर बख्श जतोई पारां हारियुनि जे हक़नि लाइ कयल जिदोजहद, साईं GM सैयद फाज़िल राहू रसूल बख्श पली जे ताईं समूरनि अॻुवाणनि जूं तहरीकूं ओताकुनि में मुनज़म थींदियूं हुयूं। ज़ियाई मार्शल्ला दौरान सिंध जूं ओताकूं सियासी कारकुननि जा मोर्चा हुआ, जिते वेही कारकुन पंफलेट ऐं बैनर लिखंदा हुआ ऐं फ़ौजी आमिर ख़िलाफ़ मुज़ाहमत खे मुनज़म करण लाइ ख़यालनि जी ॾे वठि पिणु कंदा हुआ। पर अॼु उहे ओताकूं उजड़ी रहियूं आहिनि। नतीजे में सिंध जे अंदरि सियासी उथल पुथल वॾेरनि नंढेरनि समेत तख़्ते लाहौर खे ललकारण वारा आवाज़ बि हीणा थी पिया आहिनि। ओताकुनि जे उजड़ण सबबि न सिर्फ़ सिंध जे रवायतुनि ऐं सियासत खे कापारी धकु लॻो आहे, पर सिंधी समाज में पिणु ज़हर भरिजी रहियो आहे। भाउ भाउ जो वेरी आहे, रत हाण दांगीअ ते वरण छॾे ॾिनो आहे। केर मरे केर जिए, कंहिंखे कल ई नाहे। ओताकुनि में वीरानीअ सबबि हाणे पाड़े जी परूड़ बि मोकिलाए वई आहे। सिंध उहे रवायतूं हज़ारे सालनि जी जाखोड़ ऐं जिदोजहद बाद हासिल कयूं हुयूं,
उहो असांजे नस्ल जो अलमियो ई चई सघिजे थो जो असां उन्हनि रवायतुनि खे बरक़रार रखण में नाकाम साबित थिया आहियूं।